अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल हथियार न्यूज़ में आया मोहम्मद वशंबानी। नाज़रीन अवांखे आम ख़बर ॾींदा हलूं त 3 ॾींहं अॻु कराची में क़तल थियल सहाफ़ी अतहर मतीन जा क़ातिल हिन टाइम ताईं गिरफ़्तार न थी सघिया। सहाफ़ी रोडनि ते निकिरण ते मजबूर थिया। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। वधीक मालूम कंदासीं। हथियार न्यूज़ जो CEO आदम शंबानी हुते मौजूद आहे। जी आदम शंबानी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त मौजूद हैं सखर घंटाघर चौक से, जिते 2 ॾींहं अॻु सहाफ़ी अतहर मतीन के कराची में बेदर्दी से क़त्ल किया वियो। इन क़ातिलनि के गिरफ़्तारी लाइ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतजाज किया वियो आहे। अचो तो पुछो सहाफ़ियुनि को वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मैं यही कहना चाहूँगा सिंध गवर्नमेंट से कि सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ फराहम करे। अतहर मतीन का जिस तरीके से कत्ल किया गया है, ये सहाफ़ियों के आज़ादी सहाफ़त पर हमला है। जेको तव्हां ख़बर आहे कि जेके 2 ॾींहं पहिरीं जेको सफ़ी अतहर मतीन शहीद कयो आहे, असांजी भरपूर मज़म्मत था कयूं। हीअ वॾी सोची सम्झी साज़िश ते, यानी कि सफ़ा जी जेकी आवाज़ खे दबाइण जी कोशिशि थी वञे थी। असांजी भरपूर मदद कयूं था। इंशाअल्लाह तव्हां जेतिरा बि क़तल कजो, लेकिन जेको सचो हक़ आहे उहो बुलंद थींदो। हिन महिल जेके सहाफ़ियुनि जो क़त्लेआम वधंदो वञे थो, असां हिन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं चऊं था हुकूमत से कि हे घटि में घटि हिननि जो ख़्यालु करे, हिननि खे तहफ़्फ़ुज़ ॾे ऐं हिननि खे सहाफ़ियुनि खे घटि में घटि तहफ़्फ़ुज़ मिलणु घुरिजे। जी बिल्कुल, इन्हनि जो चवणु सहाफ़ियुनि खे मिलणु खपे ऐं सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त मज़ीद असां एहतजाज जे दायरे खे वधाईंदासीं। जी।